जी तो मां रोज़ानो जे बुनियाद ते पंहिंजे यूट्यूब चैनल ज़ुल्फ़कार अली सतो ते ऐं फेसबुक पेज ज़ुल्फ़कार अली सतो ते सिंध जे अवाम जे लाइ बल्कि पूरे पाकिस्तान जे लाइ ऐं पूरी दुनिया में वसंदड़ उहे असांजा सिंधी या उहे पाकिस्तान जा शहरी या उहे दुनिया जा रहायशी माण्हू जेके सिंधी ॿोली सम्झनि था उन्हनि जी आसानीअ जे लाइ मां कोशिशि कंदो आहियां त पंहिंजे वीलॉग में कानून जे हवाले सां, जनरल नॉलेज जे हवाले सां, पॉलिटिक्स सियासत जे हवाले सां, सोशल समाजी ख़िदमतनि जे हवाले सां पंहिंजे वीलॉग ते ॾिसंदड़नि खे कंहिं हद ताईं इंफॉर्मेशन ॾियण जी कोशिशि कंदो आहियां त जीअं हुन जे ॼाण में, हुन जी नॉलेज में इज़ाफ़ो थिए। अॼु जंहिं मौज़ूअ ते मां डिस्कस करणु चाहियां थो, सभ खां पहिरियां त मां जीअं रोज़ानो जे बुनियाद ते कानून जे हवाले सां दोस्तनि खे, ख़ासि तौर ते सिंधी अवाम खे कानून सां वाबस्तगी रखंदड़ या जिन खे कानून जी ज़रूरत आहे पंहिंजे मामलनि में, उन्हनि जे लाइ हिकिड़ी नंढड़ी कानून जे हवाले सां हिकिड़ी पॉइंट शेयर कंदो हलां त जॾहिं तव्हां सिविल सूट दाख़िल कंदा आहियो, सिविल दावा दाख़िल कंदा आहियो ऐं डिफेंडेंट जेको हूंदो आहे यानी ॿी धुर मुखालिफ़ धुर जे ख़िलाफ़ जेका तव्हां सिविल दावा, सिविल सूट कंदा आहियो त मां मालिक आहियां फलाणी शइ जो ऐं मूंखे डिक्लेयर कयो वञे, हल करार ॾिनो वञे, मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो वञे, ऐं ॿी धुर ईंदी आहे तव्हांजे उन केस में जवाबु दाख़िल कंदी आहे, उन सां गॾोगॾु हिकिड़ी एप्लीकेशन हूंदी आहे, उहा अंडर ऑर्डर 7 रूल 11 जे हवाले सां CPC 1908 जे तहत। उनजो मतन ऐं मक़सदु इहो हूंदो आहे एप्लीकेशन जो त जेको फ़रियादी केस दाख़िल कयो आहे उन में जान कान्हे का, उन में काज़ ऑफ एक्शन यानी उन में अहिड़ो सबबु कोन्हे को, उन में रिकॉर्ड को कोन्हे को, एविडेंस कान्हे का, या इहो मैटर जेको आहे हिन जो रिलेटेड कोन्हे हिन सां, फरियादीअ सां, प्लेंटिफ सां। इन करे कोर्ट जो टाइम बचाइण खां सवाइ कानून जे नज़र में, हक़ीक़तनि जे नज़र में, फैक्ट्स ऐं रिकॉर्ड जे मद्देनज़र हिन केस खे, हिन दावा खे ख़तमु कयो वञे। इहो एप्लीकेशन 7 रूल 11 CPC 1908 जो मतन हूंदो आहे अक्सर करे हर दरख़्वास्त में, ऐं अदालत सॻोरी उनखे मेरिट ते डिसाइड करण जी कोशिशि कंदी आहे त आया वाकई फरियादी जेको प्लेंटिफ सूट दाख़िल कयो आहे, दावा दाख़िल कई आहे, उहो वाकई के कानून जे मूजिबि या काज़ ऑफ एक्शन जे हवाले सां उहो नथो ठहे ऐं उहो रद्द थियणु खपे, या उहा एप्लीकेशन रद्द करे मेरिट ते केस हलाइण जी कोशिशि कंदी आहे अदालत सॻोरी यानी सिविल कोर्ट। जॾहिं तव्हांजी एप्लीकेशन 7 रूल 11 अलो थींदी आहे ऐं उहा दावा डिसमिस थींदी आहे त हिन एप्लीकेशन में जान आहे, डिफेंडेंट जी हिन दरख़्वास्त में जान आहे, फरियादी जे केस में यानी फैक्ट्स ऐं फिगर जे हवाले सां उन केस में वज़न कोन्हे को, इन करे उन एप्लीकेशन खे अलो करे तव्हांजी प्लेन डिसमिस करे छॾींदी आहे। हाणे सुवाल पैदा इहो थो थिए त अच्छा उहो डिफेंडेंट जंहिं 7 रूल 11 जी एप्लीकेशन ॾिनी उहो एग्ज़ीक्यूशन दाख़िल करे सघे थो या न? इहो मां पहिरां पंहिंजे वीलॉग में ज़ुल्फ़कार अली सतो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज ते पंहिंजी वीडियो छॾी हुई। दोस्त अगरि जेकर ॾिसनि त उहो उतां बि सम्झी सघनि था, ऐं वधीक आसानीअ जे लाइ मां अॼु हिन वीलॉग में उन शइ खे वधीक आसान करण जी कोशिशि थो कयां त जीअं कानून सां वाबस्तगी रखंदड़ दोस्त उनखे आसानी सां सम्झी सघनि ऐं वधीक कानूनी लिंगर ऑन थियण खां या चारा जोइन खां बचण जी कोशिशि कनि। जीअं त असां अक्सर करे ॾिठो इहो वेंदो आहे या सम्झंदा आहियूं या असांखे ॿुधायो वेंदो आहे त जॾहिं प्लेंटिफ दावा दाख़िल कंदो आहे त उन जे हक़ में जेका डिक्री थींदी आहे उन डिक्रीअ जे मद्देनज़र असां एग्ज़ीक्यूशन दाख़िल कंदा आहियूं, ऐं प्लेंटिफ ई उन केस में, उन दावा में डिक्री जे हवाले सां या फेवर में हुजण सां एग्ज़ीक्यूशन जी एप्लीकेशन दाख़िल कंदो आहे त सही मां दावादार हुयुसि, प्लेंटिफ हुयुसि, ऐं मुंहिंजे हक़ में तव्हां डिक्री कई ऐं हाणे मूंखे एग्ज़ीक्यूशन जी इजाज़त ॾियो, मां एग्ज़ीक्यूशन एप्लीकेशन दाख़िल थो कयां, उन डिक्रीअ ते अमल करायो।
अक्सर करे एग्जीक्यूशन एप्लीकेशन इन हवाले सां दाख़िल कई वेंदी आहे ऐं कानून इन शइ जी इजाज़त ॾिए थो ऐं कानून आहे मौजूदु इन शइ जो। लेकिन जॾहिं डिफेंडेंट 7 रूल 11 ॾिनी ऐं 7 रूल 11 एप्लीकेशन हुनजी अलो थी वई, दावा डिसमिस थी वई, त कानून थो चवे त उहो डिफेंडेंट जंहिं 7 रूल 11 ॾिनी या जंहिंजे हक़ में फ़ैसिलो आयो 7 रूल 11 जे हवाले सां, उहो बि एग्जीक्यूशन दाख़िल करे सघे थो। इहो आहे सेक्शन 2 सब सेक्शन 2 सिविल प्रोसीजर कोड 1908, यानी कलम 2 जो सब सेक्शन तव्हां 2 पढ़ंदो, उन में लिखियलु आहे त रिजेक्शन ऑफ प्लेन जेका आहे उहा बि डिक्री आहे, यानी तव्हां नओं सूट दाख़िल करण जी सम्झ न रखो, यानी तव्हां नई दावा दाख़िल न कयो ऐं एग्जीक्यूशन एप्लीकेशन तव्हां दाख़िल करे सघो था अगरि तव्हां डिफेंडेंट आहियो ऐं तव्हांजी एप्लीकेशन ते फैक्स ऐं फिगर जे हवाले सां उहा दावा रद्द थी ऐं तव्हां सम्झो था त उहा रिजेक्शन ऑफ प्लेन जेका आहे उन में जान आहे ऐं उहा मेरिट खां हटी करे जेकॾहिं डिसमिस थी आहे, प्लेन एविडेंस खां हटी करे जेकर थी आहे ऐं 7 रूल 11 जी एप्लीकेशन जे मद्देनज़र फैक्स ऐं फिगर खे ॾिसी करे अदालत सगोरी यानी सिविल कोर्ट उन प्लेन खे रद्द कयो आहे त उहो डिफेंडेंट बि एग्जीक्यूशन एप्लीकेशन दाख़िल करे सघे थो ऐं रिजेक्शन ऑफ प्लेन जेका आहे अंडर ऑर्डर 7 रूल 11 जी एप्लीकेशन ते इज़ इट्स सेल्फ अ डिक्री, उहा डिक्री आहे, उहा एग्जीक्यूशन तव्हां दाख़िल करे सघो था, उहो डिफेंडेंट डिक्री होल्डर जे ज़िमरे में अचे थो ऐं उहा जेका प्लेंट रिजेक्शन ऑफ प्लेंट आहे उहा डिक्री आहे, उहा इन्फोर्सेबल आहे, उहा एग्जीक्यूटेबल आहे अंडर द लॉ। कानून तव्हां जॾहिं 96 सिविल प्रोसीजर कोड खे तव्हां पढ़ंदो त उन में बाक़ाइदे वाज़े लिखियलु आहे त रिजेक्शन ऑफ प्लेन जेका आहे उन जे ख़िलाफ़ जेकर तव्हां अपील दाख़िल कयो त 96 में फर्स्ट अपील, उहा एग्जीक्यूटेबल आहे, उहा हिकिड़ी डिक्री आहे। Rejection of plaint is also a decree and the defendant can file an execution application for implementation of the judgment or order passed on the application filed under order 7 rule 11 CPC 1908 जे तहत तव्हां एग्जीक्यूशन दाख़िल करे सघो था। तव्हां डिक्री होल्डर आहियो, तव्हां जी उहा जेका रिजेक्शन ऑफ प्लेंट आहे उहा डिक्री आहे अंडर सेक्शन 2 सबसेक्शन 2 ऑफ सिविल प्रोसीजर कोड 1908 तव्हां ॾिसंदो त उहा जेका डिक्री आहे रिजेक्शन ऑफ प्लेंट जे हवाले सां उहा डिक्री आहे ऐं तव्हां डिक्री होल्डर जे ज़िमरे में अचो था। तव्हां उन रिजेक्शन ऑफ प्लेंट जे जजमेंट खे तव्हां एग्जीक्यूट करे सघो था खोड़ सारियूं अहिड़ियूं साइटेशन सां, लेकिन बेयर एक्ट मां तव्हांखे ॿुधायां थो, तव्हां सेक्शन 2 जो सब सेक्शन 2 पढ़ंदो त व्हाट इज़ डिक्री, उन में वाज़े तौर सां तव्हांजे लाइ असांजे लाइ आसानी पैदा कई वई आहे, लेकिन पढ़ण जी ज़रूरत आहे। रिजेक्शन ऑफ प्लेन इज़ आल्सो अ डिक्री ऐं 96 सिविल प्रोसीजर कोड फर्स्ट अपील में तव्हां वेंदो, रिजेक्शन ऑफ प्लेन जेका आहे उहा डिक्री आहे, एग्जीक्यूट कराए सघो था तव्हां, एग्जीक्यूशन एप्लीकेशन दाख़िल करे सघो था तव्हां। अचूं था वरी पंहिंजे सियासी मौज़ू ते। इहो कानूनी हवाले सां मां दोस्तनि खे ॿुधाइण जी कोशिशि कई। रोज़ानो जे बुनियाद ते कोशिशि कयूं था त कानून जी पॉइंट हुजे, सियासत हुजे, समाजात हुजे, यानी हक़ाइक़ जेका लर्निंग पॉइंट जेका आहे उहा मां पंहिंजे सिंध जे अवाम खे, पाकिस्तान में रहंदड़ सभु सिंधी या जेके सिंधी ॿोली सम्झनि था उन्हनि जी आसानीअ जे लाइ मां यूट्यूब चैनल ते कोशिशि कंदो आहियां त ॼाण मिले उन्हनि दोस्तनि खे, उन्हनि ॾिसंदड़नि खे जेके चाहिनि था त असांखे कानून जे हवाले सां, रोज़ानो जे हवाले सां अपडेट, सियासत जे हवाले सां, समाजी ख़िदमतनि जे हवाले सां यानी सोशलिज़म जे हवाले सां असांखे आसान सिंधीअ में सम्झायो वञे, छाकाणि त अंग्रेज़ी अक्सर करे आम माण्हू नथो सम्झे, लोअर तबिके जो माण्हू, ग़रीब माण्हू, अणपढ़ियल माण्हू, या सियासत जेका आहे अक्सर करे उर्दू मीडिया जेका आहे, असांजी सिंधी मीडिया अफ़सोस सां चवणो थो पए हिन बोर्ड जे माहौल में अलाए छो ख़ामोश आहे, लेकिन उर्दू मीडिया जेका आहे उहा जेकॾहिं ॾेखारे बि थी त असांजो इंटीरियर जो माण्हू, जेको सिंध जो माण्हू, ग़रीब माण्हू आहे, जेको नासमझ माण्हू आहे, जिते लाइट बिजली कान्हे का या उर्दू नथो सम्झे, उनखे तमामु ॾुखियाई पेश थी थिए त सिंध जे अंदरि मुल्क में पूरी दुनिया में थिए छा थो। इन हवाले सां मां कोशिशि थो कयां त फ्रॉम 4 कॉर्नर्स मां ॼाण ॾियां दोस्तनि खे कानून जे हवाले सां, सियासत जे हवाले सां, रिलीजियस पॉइंट जे हवाले सां, सोशल पॉइंट जे हवाले सां, त जीअं आसानी पैदा थिए सिंध जे अवाम खे सिंधीअ में, आसान सिंधीअ में मुंहिंजे हिन व्लॉग
मुझे इन वीडियो के मुझे इन मैसेज के ॿुधण में ऐं सम्झण में। त डिप्टी कमिश्नर नौशर फिरोज़ के अहिड़े किरदार सां टेंट कैंप हणी करे टेंट सिटी जे नाले सां टेंट लॻाए करे ऐं उनजी विज़िट कराए। ही वॾो रज़न टाइप जो माण्हू आहे। मूंखे त सम्झ में नथी अचे त हीअ एॾी वॾी सोच सम्झ होशियार आंदी किथां आहे। ही असां ज़िले नौशर फिरोज़ अवाम खे चूतियो थो सम्झे या सिंध गवर्नमेंट के ही इस्तेमाल करण जी कोशिशि थो करे, अंधेरे में थो रखे। छा असांजी सिंध गवर्नमेंट एतिरी नासमझ आहे जो इन जे इन ॿ नंबरीअ खे कान थी सम्झे। मां CM सिंध खे शाबाश ॾियां त कम से कम हुन इहा तकलीफ़ कई जो असांजे ज़िले नौशर फिरोज़ जे या कल्ह हैदराबाद में बि हुयो शहबाद बिल्डिंग में मां उते मौजूदु हुयुसि। पंहिंजे एंटी इंक्रोचमेंट ट्रिब्यूनल जेका आहे यानी जेका पब्लिक प्रॉपर्टी जेके गवर्नमेंट जूं सिंध जे अंदरि आहिनि उन्हनि तां कब्ज़ा हटाइण जी हिकिड़ी अदालत क़ाइमु कई वई आहे सिंध गवर्नमेंट जी, जेको तमामु बहितरीनु क़दम आहे। 2010 खां वठी उहो कानून आहे। मां उते मौजूदु हुयुसि त साईं मुराद अली शाह साहिबु उते हुयो शहबाद बिल्डिंग जे अंदरि, उतां निकिरी करे वियो। मूंखे जेकॾहिं मिले हा त हुन सां थी सघे थो त हिकिड़ी मुलाक़ात थिए हा। असां वकील दोस्त हुयासीं, कोशिशि कईसीं, लेकिन असांजो केस पियो हले। केस खां बाद में जंहिंमहिल फुर्सत मिली त साईं निकिरी चुको हो साईं मुराद अली शाह साहिबु। उनखे असां कुझु तजवीज़ ॾियूं हा, बाक़ाइदा ही इज़ वेल नोन, पर थी सघे थो त असांजे उन तजवीज़ ते गौर फ़िक्र अचे हा त हैदराबाद में या ज़िले नौशर फिरोज़ में सिंध में छा थियणु खपे। डिप्टी कमिश्नर जेके बि आहिनि हर ज़िले जा उन्हनि ते कड़ी नज़र रखणु खपे। ही वॾा रज़न टाइप जा माण्हू, ख़ासि करे ज़िले नौशर फिरोज़ जो डिप्टी कमिश्नर साईं अबरार अली शाह साहिबु MNA जेको असांजे तालका कंडियार तालका मेरापुर जे हवाले सां अधु बिरिया उनखे लॻे थी, उन जे हवाले सां MNA आहे असांजो NA 211 या 212 जे हवाले सां। त उन कोशिशि कई त मां हालानी में साईं मुराद अली शाह साहिब जे शेड्यूल खे वठी करे या थोरो टाइम वठी करे मां हालानी जी विज़िट कई। साईं अबरार अली शाह साहिब खे मां शाबाश ॾियां त हुन कोशिशि कई त मां हालानी में साईं मुराद अली शाह साहिब जो टाइम वठां, लेकिन उहो बिज़ी माण्हू ऐं तमामु ज़िलो वॾो आहे असांजो नौशर फिरोज़, ऐं हुन पंहिंजे ज़िले नौशर मेरापुरा बिरिया नौशर फिरोज़ सभिनी शहरनि खे ॾिठो कयो। इन में कंहिं क़िस्म जी का बि रंज थियण जी का ॻाल्हि न आहे, न वरी का इन नाराज़ थियण जी का ॻाल्हि आहे। जो जेकॾहिं हिकु शहर विज़िट करण खां रहिजे थो त उतां जा लोकल माण्हू, उतां जी सोशल मीडिया, उतां जा सहाफ़ी दोस्त, उतां जा MP MNA उन शइ खे CM सिंध ताईं या गवर्नमेंट ताईं पहुचाईंदा रहनि था। इन में ॻाल्हि में कंहिं क़िस्म जी का नाराज़ थियण जी का ज़रूरत कान्हे। इन खां अलावा मूंखे अफ़सोस सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि जो आहे त GDA जेका आहे GDA उन्हनि बि वोट वरिता, जीअं MPA सरफराज शाह जे मुक़ाबले में, MNA अबरार शाह जे मुक़ाबले में, डॉक्टर सत्तार साहब जे मुक़ाबले में, जतोई साहिब आरिफ मुस्तफ़ा जतोई जे मुक़ाबले में, इन्हनि सभिनी MNA मुर्तज़ा ख़ान जतोई जे मुक़ाबले में, जतोई बिरादरी जिते जिते बीठी उन में, या जेको चांडियो आहे MPA उन जे मुक़ाबले में जेके दोस्त बीठा रादी ख़ान जतोई साहिब वारा ॿिया टा, भला उन्हनि खे त ज़िले नौशर फिरोज़ जे आवाम वोट ॾिना, भला उन्हनि खे मूंखे नज़र न आया आहिनि हिन सॼे 5-6 महीननि जे अंदरि जेको ज़िले नौशर फिरोज़ जे आवाम सां अशर थियो आहे। भला MP MNA पीपल्स पार्टी जा जेकॾहिं उन्हनि ते इल्ज़ाम बि आहे उन जी नहाली जे हवाले सां, उन जी सुस्तीअ जे हवाले सां, उन्हनि ते हर क़िस्म जो इल्ज़ाम असांजे अवाम जो ठहे थो हू गवर्नमेंट में, लेकिन मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए त GDA वारनि खे भला कहिड़ी आफ़त आई जेका उन्हनि खे लोड़े वई। एॾो वॾो को तूफ़ान आहे जो उनखे खणी ज़िले नौशर फिरोज़ माला किथे खणी उछलायो आहे, हू नज़र ई नथा अचनि। भला छा थियो आहे जेकॾहिं कल्ह CM सिंध अची वियो, अॼु CM सिंध आयो ज़िले नौशर फिरोज़ में, ऐं जेकॾहिं हू ज़िले नौशर फिरोज़ जे अवाम लाइ रज़ाकाराना तौरु छॾना GDA खे पीपल्स पार्टी खे ॿियनि खे, CM सिंध खे मैसेज कराए चवंदासीं असां सॼी GDA जो जेको वफ़द आहे तव्हां सां मिलनि था चाहियूं, तव्हां असां सां मिलो, हीअ ज़िले नौशर फिरोज़ जो अवाम आहे, छा थियो आहे हुन में। लेकिन हुननि खे इहो गवारा न हो त पीपल्स पार्टी जो CM आहे। छा जो पीपल्स पार्टी जो CM आहे, हीअ असांजो तव्हांजो सभिनि जो CM आहे, असांजी हुजत आहे हुन में। असां चाहियूं था त असां पंहिंजे CM सिंध सां दिलि जे ॾुखनि जो ऐं हर दिलि जे हवाले सां पंहिंजो ज़हनी तौर सां फ्रेश थी करे हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। असां नथा चाहियूं त असांजो CM सिंध को डिस्प्यूटेड माण्हू थी वञे या असांजो MP MNA को डिस्प्यूटेड माण्हू थी वञे। जेको MP MNA खटे आयो आहे उहो पूरे तक जो MPA आहे, ईअं न त चंद पीपल्स पार्टी जिन वोट ॾिना उन्हनि जो MP आहे, उहो असां तव्हां सभिनी जो MP आहे। ईअं मां पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वोट ॾिनो, मां वर्क कई, साईं अबरार शाह साहिब खे ख़बर हूंदी, साईं ज़फ़र अली शाह साहिब जे ख़िलाफ़ जंहिं क़िस्म जी मां कानूनी उनजी मदद कई या जंहिं तरीक़े सां मां कानूनी चाराजोई कई उहा साईं खे ख़बर आहे। लेकिन इहा कहिड़ी ॻाल्हि आहे त जेकॾहिं पीपल्स पार्टीअ जो CM
चूंडियल अची वियो साईं मुराद अली शाह साहब, त GDA जा माण्हू सभिनी खे का भला खाई हली वई, लधाई कोन ज़िले नौशहर न मिलंदासीं हुन सां। हूअं सॼो ॾींहुं वेठा आहिनि, दावतूं पिता खाइनि, हूअं सॼो ॾींहुं शादियुनि बारातुनि में गॾु आहिनि, हूअं सॼो ॾींहुं ही GDA जा माण्हू जेके बि आहिनि ज़िले नौशहर, अफ़सोस सां मूंखे चवणो थो पए, ला टाइप जा माण्हू, सभु ख़ानदानी सियासी शऊर रखंदड़ माण्हू, शादी बराती ॾुख सुख जनाज़ा तॾा सभु शइ गॾु आहे, लेकिन नौशहर फेरोज़ जे ज़िले जे आवाम जे लाइ हुननि खे इहो आहे त इहो मुराद अली शाह साहब सही CM जेको पीपल्स पार्टी जो आहे। बाबा तव्हां हुन खां टाइम वठो आहे, आम माण्हू खे टाइम नथो मिले, त तव्हांजी अप्रोच हुन तां हुजणु खपंदी, तव्हां हुनखे टाइम वठी करे ज़िले नौशहर फेरोज़ जे आवाम जा ॾुख हुनखे ॿुधायो आहे। तव्हां बि जेका कारकर्दगी कई पंहिंजी 20 सालनि में उनखे त छॾियो, पीपल्स पार्टी जी कारकर्दगी बि छॾियो, जेको थियो सो थियो, कम से कम तव्हां वेही करे उनखां टाइम वठो आहे, या तव्हां अहिड़ी सोशल मीडिया ते मैसेज छॾियो आहे त जे असां साईं मुराद अली शाह साहब सां मिलण था चाहियूं सभु GDA जो वफ़द, तव्हांखे कहिड़ी अलाए कहिड़ी आफ़त आई, अहिड़ो को तूफ़ान आयो, अहिड़ो को बोर्ड जो हिकिड़ो वहकिरो आयो जेको तव्हांखे खणी हलियो GDA वारनि खे मिलणो ई न आहे। हूअं सॼो ॾींहुं गॾु मिनथू पिता कनि हुननि खे त असांखे पार्टी में खणो, मिनथू पिता कनि हुननि खे त तव्हां असां सां दोस्ती रखो, वास्ता रखो, तालुकात रखो, लेकिन नौशहर फेरोज़ जे आवाम जे लाइ, ग़रीब जे लाइ इहा सियासी हिकिड़ी बयान जारी करे छॾींदा त गवर्नमेंट पीपल्स पार्टीअ जी आहे। बाबा गवर्नमेंट पीपल्स पार्टी जी आहे त तव्हांखे मिलण में छा पियो थिए? तव्हांखे नौशहर फेरोज़ जे आवाम लाइ को दर्द एहसास ई कोन्हे, सिर्फ़ु मयार हुननि पीपल्स पार्टी वारनि ते त बाबा असांखे न पीपल्स पार्टीअ लोड़े छॾियो। तमामु त MP MN मिनिस्टर रहिया हो, साईं अबरार शाह साहब त 2 दफ़ा तालुके नाज़िम रहियो, साईं सरफराज शाह रहियो जदीद साहब जे टाइम में, वरी जॾहिं हू पीपल्स पार्टी सियासी पार्टियुनि जे तब्दील हुजण सां, वाबस्तगियूं चेंज करण सां माण्हुनि खे त कोन छॾिबो, अवाम बाद हथु कोन कढिबो। जंहिं वक़्तु साईं अबरार शाह साहब या MP या आकिब खान जतोई साहब या मसरूर जतोई साहब जेकॾहिं ज़िले नाज़िम हुआ, तालुके नाज़िम हुआ, जेके बि हुआ, त उन्हनि उन वक़्त में जेतिरी ख़िदमत हुई उहा कई, वरी जॾहिं पीपल्स पार्टी में आया त उन्हनि ओतिरी ख़िदमत कई, कमियूं कोताहियूं सभिनी पासनि न थियूं। अवाम तव्हांखे इन क़िस्म जो त मेणो मयार कोन थो जे त कॾहिं तव्हां पीपल्स पार्टी में छो वियो, तव्हां कॾहिं वरी नून में छो वियो, कॾहिं GDA में छो वियो, उन शइ सां उन्हनि जो को तालुक़ु कोन्हे। इहा तव्हांजी आहे त तव्हां कहिड़े तरीक़े सां अवाम जे बहितरी जे लाइ भलो सम्झो था, पर हाणे महसूसु इहो थो थिए त जेको तव्हांखे भलो थो महसूसु थिए उहो तव्हां पासो वठो था। हिन अवाम जे अखियुनि में धूड़ विझण जे लाइ तव्हां हिकिड़ो ज़हन ठाहे छॾियो आहे त बाबा हीअ त गवर्नमेंट CM सिंध जेको आहे मुराद अली शाह साहब इहो पीपल्स पार्टी जो आहे। आम माण्हू मिलनि पिया हुननि सां, हिकिड़ो सहाफ़ी नौजवान आहे शाहबाज़ सां, हुनखे नाले जी ख़बर मूंखे बि कान्हे का, उहो मिले थो साईं कैमरा खणी करे साईं CM मुराद अली शाह साहब सां सुवाल जवाब करे थो, साईं छा हुन सां विढ़े थो, उनखे चवे थो बाबा कैमरा बंदि करे, को मसइलो कोन्हे को, जेको बि मसइलो वेही हल कंदासीं, सिंध धरतीअ जा जवाऊं वेही हल कंदासीं, दुनिया खे ॿुधाइण जी ज़रूरत वाक़ई बि कान्हे का। छाजे लाइ असांखे दुनिया खे ॿुधायूं? दुनिया जे माण्हू असांखे, पंजाब जा माण्हू असांखे सिंध वारनि खे ॿुधाइनि था छा? KPK वारा ॿुधाइनि था छा? बलोचिस्तान जा माण्हू असांखे ॿुधाइनि था त सिंध त हाणे ॾिसो अॼु सोशल मीडिया जे असां ज़ुल्म लॻो पिया, उहो पंहिंजे हिसाब सां वेही टेबल टॉक करे मसइला हल कनि था। असांजो बि इख़लाक़ी फ़र्ज़ु आहे त असां पंहिंजे CM सिंध खे ॿाहिरि खां वठी करे विहारे छॾियो, साईं अचो तव्हां असांजा CM आहियो, तव्हां रुॻो पीपल्स पार्टी जा न आहियो, अचो वियो असांजा मसइलनि खे हल ॾिसो। आयो इन करे त हुयो त मां ॾिसां त GDA वारा आहिनि किथे, हू रुॻो इन जे लाइ कोन आयो त मां ज़िले नौशहर फेरोज़ जी बोर्ड ॾिसां। वॾो होशियारु माण्हू आहे साईं मुराद अली शाह साहब, पीपल्स पार्टी गवर्नमेंट तव्हां GDA वारनि खे हिन दफ़े जेको महसूसु था कयो त पीपल्स पार्टी वारनि कुझु न कयो, लेकिन हीअ दोरा हणी करे तव्हांखे हू सियासी मौत ॾियण जे चकर में GDA वारो, या भली MQM हुजे, GDA हुजे, JUI हुजे, सभई हुजनि, छाजे करे त तव्हां हर पंहिंजे ज़िले जे अवाम सां कंहिं बि तरीक़े सां सचाई करण जे लाइ तयार ई न आहियो। ज़िले नौशहर फेरोज़ जो जेको GDA जो जेको ग्रुप आहे उनखे त हुननि अॼु ख़तमु करे छॾियो साईं मुराद अली शाह साहब। मां सम्झां थो त हू अॼु दफ़न थी विया, हू वरी इन शइ जे अहल ई नथा थियनि त हू अचनि दरनि दरनि ते बीह करे चवनि त साईं असां तव्हां सां गॾु आहियूं ऐं CM या पीपल्स पार्टी गवर्नमेंट काॾे विया हो तव्हां अॼु 17 सेप्टेम्बर 2022 ते जॾहिं CM सिंध तव्हांजे दर ते हलियो आयो, तव्हां नौशहर फेरोज़ में हलियो आहियो, तव्हां वेही हुन सां का मीटिंग कई, तव्हां हुन ॾे मैसेज कयो
न कयो। छाजे करे त तव्हांखे इन शइ जो बयानु करिणो आहे त हीअ गवर्नमेंट पीपल्स पार्टी जी आहे। लेकिन यादि करे छॾियो, सियासी शऊर रखंदड़ माण्हू, समाजी शऊर रखंदड़ माण्हू, कानूनी ज़हन रखंदड़ माण्हू, बाशऊर लिखियल पढ़ियल माण्हू सम्झे थो त अॼु GDA वारनि जो नौशर फिरोज़ में मौत अची वियो, दफ़न थी विया उहे। अॼु उन्हनि ज़िले नौशर फिरोज़ जे अवाम खे CM सिंध सां न मिली करे, उनजे आॾा आवाज़ न उतारे करे पंहिंजो सियासी मौत आणे छॾियो। हू ख़तमु थी आहे। अॼु पीपल्स पार्टी जहिड़े बि हाल में हूंदी, हिन ज़िले नौशर फिरोज़ जो अवाम वरी बि मां सम्झां थो वरी बि उन सां गॾु ई रहंदी। मुंहिंजो सियासी जेको शागिर्दीअ वारो शऊर आहे, या जेको मां सम्झां थो पंहिंजे ज़िले नौशर फिरोज़ जे अवाम खे, त वरी बि कंहिं हद ताईं पीपल्स पार्टी जे इन CM सिंध जे दौरे सां वरी बि कुझु साख बहाल थी। ऐं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन करे त जॾहिं GDA वारा जेकॾहिं साम्हूं अचनि हा, मां वरी हिकु दफ़ो रिपीट कयां, GDA वारा को मुज़ाहिरो कनि, मुज़ाहमती को ठहरा पास कनि, या कंहिं बि तरीक़े सां हू अॻभरा थियनि हा, त मां सम्झां थो त अॼोको दौरो साईं मुराद अली शाह साहिब जो नाकाम बि वञे हा ऐं हुनखे तकलीफ़ बि थिए हा। ऐं ज़िले नौशर फिरोज़ जो अवाम GDA वारनि खे शाबाश ॾियां, वाधायूं ॾियां ऐं क्लीन स्वीप कनि हिन दफ़े। लेकिन हू घर सुता पिया, हुन कंहिं बि क़िस्म सां उहो गवारा न कयो त ॿ विकूं वधाए करे असां पंहिंजो को प्रेस क्लब ते या कंहिं आॾा रोड ते या कंहिं CM सिंध मुराद अली शाह साहिब सां को मुलाक़ात करण जे लाइ आॾा मैसेज के तरीक़े सां छॾे करे असां उन खां मीटिंग कयूं। इहा नाहली, इहा सुस्ती, इहा लाग़ज़ी ज़िले नौशर फिरोज़ जे अवाम खे GDA जे हवाले सां मायूस करे छॾियो आहे। GDA वारा कंहिं बि तरीक़े सां इन शइ जे अहल न आहिनि हाणी आईंदा जनरल इलेक्शन में या कंहिं बि इलेक्शन में त हू पीपल्स पार्टी जे कंहिं बि उम्मीदवार जे लाइ को मुक़ाबिलो करे ऐं इहा दावा कनि त हीअ गवर्नमेंट तव्हांखे पीपल्स पार्टी ॿोड़े लोड़े छॾियो, तव्हां बि कंहिं क़िस्म जा कम जा न रहियो। अॼु इहो वाज़ थी वियो। इन खां हटी करे मां डिप्टी कमिश्नर नौशर फिरोज़ खे वरी हिकु दफ़ो वान थो कयां त ज़िले नौशर फिरोज़ जे अवाम में तो जे लाइ ख़ासि करे घणो गुस्सो आहे, रंज आहे, वॾा ॾमरियल आहिनि तो ते। डिप्टी कमिश्नर नौशर फिरोज़ हिकु करप्ट तरीन माण्हू आहे। अॼु छापो लॻो आहे मोरे में या कंहिं जॻह ते, मजिस्ट्रेट साहब वञी रिकवरी कई आहे, सरकारी माल मता उतां आयो आहे। मां अदलिया के डिस्ट्रिक्ट सेशन जज नौशर फिरोज़ खे हिकु नंढी अपील कयां त साईं जेका बि इन 2 नंबरी जे हवाले सां FIR दाख़िल थिए, जंहिं अमले ते, नंढे अमले ते, लोकल गवर्नमेंट जे माण्हू ते, प्राइवेट माण्हू ते, फैक्ट्री जे मालिक ते, कंहिं गोदाम ते, कंहिं ते बि, उनजो ज़िम्मेवार एडमिनिस्ट्रेटिव डिप्टी कमिश्नर नौशर फिरोज़ आहे। मेन जवाबदार उहो थियणु खपे FIR में। मां वकील बिरादरी नौशर फिरोज़ खे गुज़ारिश कयां, जेका बि कंप्लेन कयो, जेका बि FIR दाख़िल कयो, मेन जवाबदार डिप्टी कमिश्नर मौजूदा नौशर फिरोज़ हुजणु खपे। हिनखे भॼण न ॾिजो, हीउ भॼी वियो वरी वारे में न ईंदो। हिन ते एतिरे क़िस्म जूं FIR दाख़िल थियणु खपनि जो हीउ पंहिंजो खाधल माल असांजे ज़िले नौशर फिरोज़ जो, ज़िले नौशर फिरोज़ जे अवाम जो जेको खाधल माल आहे अञा खाई रहियो आहे, इहो जेसीं ताईं वापसि न करे अरबे खरबे रुपया, तेसीं ताईं हिन मां हथु कढणो न आहे। हीउ करप्ट तरीन माण्हू आहे असांजे ज़िले नौशर फिरोज़ जे अवाम जे लाइ। हिनखे जेतिरी बजट मिली आहे, मां सिंध गवर्नमेंट ऐं ॿियनि NGOs जे हवाले सां, ॿियनि इदारनि जे हवाले सां जेकर उन जी त ऑडिट कराईंदो, डिस्ट्रिक्ट ऐं सेशन जज नौशर फिरोज़ ऑडिट कराए, त मालूम थींदो त हीउ अरबे खरबे रुपयनि जो करप्ट तरीन माण्हू ज़िले नौशर फिरोज़ जे अवाम जी बजट खाइण जे चकर में आहे। हिन ते सख़्तु नज़र रखणु खपे, हिनखे भॼण न ॾिनो वञे, हिन ते केस दाख़िल थियणु खपनि। जेका बि FIR ज़िले नौशर फिरोज़ में करप्ट प्रैक्टिस जे हवाले सां, करप्शन जे हवाले सां, 2 नंबरी जे हवाले सां या सरकारी माल जितां रिकवर थिए उन जे हवाले सां दाख़िल थिए, मेन जवाबदार, मां हिकु दफ़ो गुज़ारिश कयां पंहिंजे ज़िले नौशर फिरोज़ जे अवाम खे, वकील बिरादरी खे, डिस्ट्रिक्ट ऐं सेशन जज नौशर फिरोज़ साहब खे, या उन्हनि मजिस्ट्रेट खे, या उन्हनि जेके बि छापो हणनि था ऐं रिकवरी कनि था सरकारी माल, उन्हनि खे गुज़ारिश कयां त डिप्टी कमिश्नर नौशर फिरोज़ मौजूदा हिकु करप्ट तरीन माण्हू आहे, मेन जवाबदार FIR में उनखे थियणु खपे। हिन जी ज़मानत न थियणु खपे, हिनखे गिरफ़्तार करे हिनखे जेल मोकिलियो वञे, हिन खां रिकवर कराए वञनि सभु पैसा, अरबे खरबे रुपया जेके हिन वक़्तु 2-4-5 महीननि में खाई करे हड़प करे पंहिंजो पेट भरियो आहे। तव्हांजी वॾी महिरबानी।